बॉलीवुड जी सुपरस्टार अदाकारा ऐं गॾियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति हाई कमीशन जी ख़ासि एलची एंजेलिना जोली पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण लाइ सभ खां पहिरीं सिंध पहुती। यूनाइटेड नेशंस हाई कमीशन ऑन रेफ्यूजीज़ जी ख़ासि एलची एंजेलिना जोली पाकिस्तान यात्रा ते पहुचण बाद हेलीकॉप्टर ज़रिए दादू पहुती। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण दौरान बेपनाह मक़बूलियत ऐं शोहरत जी मालिक ख़ूबसूरत अदाकारा जी सादगी ॾिसण वटां आहे। एंजेलिना जोली ख़ैराती कमनि दौरान गैर मामूली कवरेज ऐं फोटो सेशन्स खां लवाईंदड़ शख़्सियत आहे। हिकु इस्पताल जो आम माण्हूअ जीअं दौरो कयो ऐं हेलीकॉप्टर ज़रिए दादू पहुती। एंजेलिना जोली दादू ज़िले जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे मुतासिर ख़ानदाननि सां मुलाक़ातूं बि कयूं। एंजेलिना जोली सरकारी इदारनि ऐं ब्रीफिंग बदिरां पाण ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ातूं करे असल सूरत-ए-हाल मालूम करणु चाहे थी। ख़ूबसूरत चेहरे जियां ख़ूबसूरत दिल रखंदड़ एंजेलिना जोली इन खां अॻु 2 भेरा पाकिस्तान जो दौरो करे चुकी आहे। एंजेलिना जोली 2005 वारे ज़लज़ले जे वक़्तु ऐं इन खां पोइ 2010 वारी महाॿोॾि खां पोइ पाकिस्तान जो दौरो कयो हो। वर्ल्ड क्लास सेलिब्रिटी हुअण बावजूदि एंजेलिना जोली में का बि वॾाई या तकब्बुर न आहे। उहो ॿारनि सां गॾु ॿार थी वेंदी आहे ऐं खेसि तकलीफ़ विघे रोईंदड़ औरतुनि सां गॾु रोईंदे बि ॾिठो वियो आहे। एंजेलिना जोली सिंध ऐं बलोचिस्तान ऐं ॿियनि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बाद आलमी इदारे जे पनाहगीरनि बाबति हाई कमीशन आॾो पंहिंजी रिपोर्ट जमा कराईंदी। ॾिसजे त इन रिपोर्ट में हूअ सिंध में आयल ॿोॾि जा कहिड़ा कारण थी बयानु करे।